अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधाबाद न्यूज़। गुटकी में अवामी रद्द-ए-अमल, अवाम सरदारी निज़ाम मां बेज़ार, सरदार माई पुट जा नारा ऐं वीडियो वायरल थियण लॻा। गुटकी शहर में अवामी सदी ग़म ऐं गुस्से जो इज़हार कंदे मक़ामी सरदारनि सियासतदाननि जे पोस्टरनि खे फाड़े फिटो करे छॾियो। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त उहे हाणे सरदारी ऐं बोतारी निज़ाम मां बेज़ार थी चुका आहियूं ऐं इन निज़ाम ख़िलाफ़ आवाज़ उथारण लाइ तयार आहियूं। एहतिजाज जे दौरान माण्हुनि सरदार माई पुट जा नारा पिणु बुलंद कया, जेके संदनि बेज़ारी ऐं कावड़ जो इज़हार आहे। नाज़रीन, गुटकी मां तव्हांखे ख़बर ॾेई रहिया आहियूं, गुटकी शहर में सदी ग़म ऐं गुस्से जो इज़हार कयो पियो वञे। मक़ामी सरदारनि, बोतारनि ऐं सियासतदाननि जे पोस्टरनि खे फाड़े फिटो करे छॾियो। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त उहे हाणे सरदारी ऐं बोतारी निज़ाम मां बेज़ार थी चुका आहिनि। ही नाहे के गद्दार ठोके जी धरती, ही नादिम जड़े जो न जोखे जी धरती। तू सिंध सां सचो थी जेका तई हयाती, हिलाली बचो थी मरी वेंजे साथी। कबर में जॾहिं बि टिकाणो जे थींदुई त ईमान मुंहिंजो पुछाणो न थींदुई। जी जल जी हंज में सुम्ही ॾिस गफ़ार, मिटी सिंध मां जी चुमी ॾिस। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हाणे तव्हां सिंध आवाज़ न्यूज़ खे यूट्यूब ते ॾिसी सघो था। पोइ सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल लाइ।